अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। एसएसपी सिजावल मैडम स्वाही अज़ीज़ टालपुर जे हिदायतनि ते ज़िले पुलिस सिजावल जूं मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी। शाहीन न्यूज़ मीरपुर बठोर जे रिपोर्टर अशरफ चांडियो जी रिपोर्ट मूजिब एसएचओ बठोर रबनवाज़ पठान जो ॻुझे इतला ते सिजावल बठोर रोड जतोई सिम नाले वटि कच्चे शराब जे भट्ठे ते कामयाब छापो। भट्ठी मालिक जावेद बाघल ऐं अरशाद बाघल गिरफ़्तार, जॾहिं त फरीद बाघल फरार थियण में कामयाब थी वियो। पुलिस शराब जे भट्ठीअ तां 1520 लीटर ठरो, 45 किलो कारो गुड़ ऐं वॾे मक़दार में कच्चो शराब ठाहिण जो सामान हथ करे बठोरे थाणे ते जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे छॾियो आहे।